नाज़रीन, मीरपुर बठोरो खां मां ख्या कंदा हलो। मीरपुर बठोरो वेझो ॻोठ अरब चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज़ पुल बि न ठही सघी। पुल न हुअण करे जनाज़े खे क़ब्रस्तान ॾांहुं खणी वञण दौरान रहवासियुनि खे ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। ॻोठ वटां कारे कोंगड़ी सिम नाले खां साधन खां वठी पुल नाहे। इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। मूंखे आगाह करे रहिया आहियूं। मीरपुर बठोरो वेझो ॻोठ अरब चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज़ कयल पुल न ठही सघी आहे। पुल न हुअण करे जनाज़े खे क़ब्रस्तान ॾांहुं खणी वञण दौरान रहवासियुनि खे ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। मूंखे आगाह कयूं पिया। ॻोठ वटां कारे कुंगड़े सिम नाले खे साधन खां वठी पुल नाहे ठही। इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अफ़सोसनाक ख़बर मूंखे पिया। मीरपुर बठोरो वेझो ॻोठ अरब चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज़ कयल पुल न ठही सघी आहे। पुल न हुअण करे जनाज़े खे क़ब्रस्तान ॾांहुं खणी वञण दौरान रहवासियुनि खे ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। मूंखे आगाह कयूं पिया। मीरपुर बठोरो वेझो ॻोठ अरब में चूंडियल नुमाइंदनि पारां नज़रअंदाज़ कयल पुल न ठही सघी आहे। पुल न हुअण करे जनाज़े खे क़ब्रस्तान ॾांहुं खणी वञण दौरान रहवासियुनि खे ॾुखियाऊं पेश अची रहियूं आहिनि। ॻोठ वटां कारे कुंगड़े सिम नाले खे सालनि खां वठी पुल नाहे। इलाइक़े वासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां मीरपुर बठोरो खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अशरफ चांडियो हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे। जी अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, जोक शरीफ लगे थे शोर की ॻोठ आरब चांडियो में जी पुल न हुअण करे ॻोठाणनि औरत जे जनाज़े क़ब्रस्तान खणी वञण लाइ किन सख़्त ॾुखियाऊं पेश आयूं। ॻोठ आरब चांडियो में कारे गोंगड़े खे पुल न हुअण करे ॻोठाणा जनाज़े खे मजबूर थोड़ी पाइप मां गुज़ारे ॻोठाण वॾी मुश्किल सां मखदूम सालियाणी और क़ब्रस्तान में दफ़न लाइ थोड़े पाइप मां जनाज़े खे गुज़ारी वियो। ॻोठाणनि केसर चांडियो, इस्माइल मल्हार चांडियो चवणो त जॾहिं को माण्हू फोत थिए थो त असांखे जनाज़े खे गुज़ारण में सख़्त तकलीफ़ पेश अचनि थियूं। हुननि इलाही अफ़सरनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी कारे कुंगड़ी पुल ठाराए असांखे सहूलियत फराहम कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।